आयो आया वरी अज इते आयो आया छो जो ही शहर मुझे मारूड़न जो आ को टेम होयो मां इते 5-5 रुपया चंदो करे 3-3 रुपया 2 रुपया चंदो करे भी स्टेज शो ड्रामा कंदो माण्हुनि खे खिलाइण जे लाइ वॾियूं कोशिशूं कंदो जंहिं महिल शहर में पिनण वेंदो त माण्हू चवंदो रुगो पिनी थो रत करे मारियो अथई असांखे तंग करे ॾिनो अथई पर अॼु मूंखे फखुर ऐं ख़ुशी थींदी आहे त मां हिन काछे जी कंधी मां पूरी दुनिया जा 27 मुल्क घुमी आयो आहियां 27 मुल्क मां घुमी आयो आहियां मूंखे उते केर बि चवंदो आहे व्हाट इज द गांव चवंदो आहे जिस द जोई छो जो वरी मां उते ॿाहिरि मुल्क में सर्च करायो आहे त गूगल ते जोई आहे ई कोन बाबा गूगल ते जोई में रखो जोई के भाई थोड़ा इको बढ़ाना मेरे पहले ही गुर्दे फैले छो जो वडड़ा चवंदा आहिनि त जेको वेही विच कचहरी में हणी घणी ॼाड़ी सोभ वॾो भाड़ी पराए झेड़े में पटाए पंहिंजी ॾाड़ी सोभ वॾो भाड़ी हिन घर चाड़ी हुन घर न चाड़ी सोभ वॾो भाड़ी हेड़े प्यारे प्रोग्राम में तव्हां मुंहिंजे पीउ जे चालीहे ते आयो हेड़े प्यारे प्रोग्राम में शुरू खां वठी आख़िरी ताईं जेको नंढो ताड़ी सोभ वॾो भाड़ी अल्लाह ताके खुश करे मां चौथो ॾींहुं कोहाट वियोसि उते पेशावर में शादी उते वियोसि साल खन पहिरीं पर हाणे जेको ॿार ॼमंदो अथनि त बि छठी ते मूंखे था घुराइनि ऐं मां अॼु ख़्वाब थो ॾिसां जा मुंहिंजी ख़ुशी आहे त कल्चर वारनि सिंध में पहिरियों चकर असगर खोसे खे यादि कयो आहे इहा बि हिननि जी महिरबानी आहे छो जो मूंखे ई नौजवान जेके कटकटूस न 5 रुपया पैकेज वारा इहे प्यार कंदा आहिनि ऐं मां सोशल मीडिया जो आर्टिस्ट आहियां ऐं मूंखे नाज़ आहे साईं सरदार शाह ते त हुन सिंध जे सकाफ़त खे उजागर कयो आहे साईं न त सिंध जे फनकारनि जा गुर्दा फैल थी वेंदा आख़िरी हथ में इहे खयो वतन रेडिया से हथ में पर तव्हांखे सलाम आहे।